अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवा शागिर्दन के भलीकार आओ आया आवाज इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा बारो अज अवाने सामू चैप्टर नंबर 4 जो आखिरी टॉपिक आहे असां वटि बरकी मनफियत यानी इलेक्ट्रोनेगेटिविटी। बरकी मनफियत इलेक्ट्रोनेगेटिविटी छाखे था चऊं पिया चए पियो त कंहिं बि एटम जी उहा सलाहियत मालिक्यूल जे अंदर जेको इलेक्ट्रॉननि जो गडियल शिराकत कयल जोड़ो आहे उन खे पाण ॾांहुं छिके पाण ॾांहुं अट्रैक्ट करे त उन सलाहियत खे असां बरकी मनफियत सॾियूं था पिया। यानी मिनी एबिलिटी ऑफ एन एटम जी उहा सलाहियत to attract the shared pair of an electron towards itself in a molecule is called electronegativity। यानी ability of an atom जी सलाहियत to attract the shared pair of an electron towards itself त उहो इलेक्ट्रॉन जो शेयर थियल पेयर खे पंहिंजो पाण ॾांहुं छिके in a molecule कंहिं मॉलिक्यूल जे अंदर is called electronegativity। इन के असां इलेक्ट्रोनेगेटिविटी सॾींदासीं। हाणे लाइन्स पॉलिंग नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं असां वटि इलेक्ट्रोनेगेटिविटी जो कॉन्सेप्ट पेश कयो। लाइन्स पॉलिंग पीरियडिक टेबल जे अंदर फ्लोरीन एलिमेंट खे एज ए स्टैंडर्ड तो रखियो ऐं उन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी जेका हुई उहा एग्जैक्ट 4 हुई। यानी पूरी पीरियडिक टेबल जे अंदर सब खां वध में वध जेका इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे उहा असां वटि फ्लोरीन जी आहे। हाणे जॾहिं असां ग्रुप में हेठि अचूं था फ्रॉम टॉप टू बॉटम यानी डाउन द ग्रुप मूव कंदासीं असां त पोइ इलेक्ट्रोनेगेटिविटी डिक्रीज थी थिए पई। जॾहिं असां पीरियड में मूव था कयूं पिया फ्रॉम लेफ्ट टू राइट खाॿे खां साॼे पासे त इलेक्ट्रोनेगेटिविटी असां वटि इंक्रीज थिए थी पई यानी वधे थी पई। यानी पीरियडिक टेबल जे अंदर जेतिरा बि एलिमेंट्स आहिनि उन्हनि मंझां के एलिमेंट असां वटि इलेक्ट्रोनेगेटिव आहिनि ऐं के एलिमेंट असां वटि इलेक्ट्रो पॉजिटिव आहिनि। जंहिंजी इलेक्ट्रोनेगेटिविटी जेतिरी वधीक थींदी वेंदी उहो ओतिरो इलेक्ट्रोनेगेटिव काउंट थींदो वेंदो ऐं जंहिंजी इलेक्ट्रोनेगेटिविटी घटि थींदी वेंदी उहो इलेक्ट्रो पॉजिटिव काउंट थींदो वेंदो। पीरियडिक टेबल जे अंदर मोस्टली जेके असां वटि मेटल्स आहिनि उहे मेटल्स इलेक्ट्रो पॉजिटिव एलिमेंट्स आहिनि यानी मेटल्स इलेक्ट्रोनेगेटिविटी असां वटि घटि हूंदी आहे। जॾहिं त पीरियडिक टेबल जे अंदर जेके नॉन मेटल्स आहिनि असां वटि उन नॉन मेटल्स जी इलेक्ट्रोनेगेटिविटी वधीक हूंदी आहे ऐं नॉन मेटल्स असां वटि इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट्स काउंट कया वेंदा आहिनि। हाणे इन इलेक्ट्रोनेगेटिविटी जे डिफरेंस ॿिनि एटम जे विच में ॾिसी करे असां इहो बि अंदाज़ो लॻाईंदासीं त ॿिनि एटमनि जे विच में कहिड़े क़िस्म जी बॉन्ड फॉर्मेशन थींदी। बहरहाल बॉन्ड फॉर्मेशन वारो अॻिलो चैप्टर आहे। इंशाअल्लाह ताला उनखे असां अॻिले लेक्चर्स में पढ़ंदासीं ऐं इहो हुयो अबाउट इलेक्ट्रोनेगेटिविटी। उम्मीद पियो कयां तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।